तगिया खा न मां त सोचे सोचे हाणे थकजी पियो आहियां। कुछ समझ भी नथो अचे त छा कजे। बस असांजी बुॾल ॿेड़ी तूं ई तारींदे। पंहिंजी सोच सां पंहिंजी अकुल ॾाहप सां मूंखे सलाह ॾे ऐं मुंहिंजी ॿेड़ी बने लाहे। हाणे ज़ाहिर तव्हां ॻाल्हि कंदा हूंदव नादिर ख़ान जी। हाणे नादिर ख़ान तव्हांजे साम्हूं आहे छा? कुझु बि कोन्हे। रुगो मूंखे हुकुम कंदव न हिकिड़ी ची बटड़ी ॾेई छॾींदोसांसि, ची ची कंदो तंदो, ची ची ची। जेकॾहिं मेहरू मरी वई नादर वॾो गंद कंदो, असांजे घर में छेड़ो पवंदो ऐं असां कमज़ोर थी वेंदासीं। पोइ इन हाशिमड़े जहिड़ा कीड़ा मकोड़ा दुश्मन बि असांजे आॾो संदरो ॿधी बीही रहंदा। बाबा साईं तव्हां त के बादशाह माण्हू आहियो। ॾिसो न जेकॾहिं नादिर ख़ान तव्हांजे ख़िलाफ़ बाहि ॿारींदो त पाण ई उन बाहि में अची फाको कंदो। तगिया खान मां तॾहिं त तोखां सलाह थो वठां त पंहिंजे अकुल ऐं ॾाहप सां अहिड़ी सलाह ॾे जो नादिर माठ करे वञे। बाहि ॿारण जो कमु कयो, बाक़ी बाहि विसाइण त मुंहिंजे वॾनि बि कोन सिखियो न। बहरहाल तव्हां चओ था त पोइ घणी कोशिश कयां थो, बाक़ी आहे मुश्किल। चवीं सच थो तगिया खान, पर छा कजे हिन ॻोठ में तोखां सवा को ॿियो सम्झू आहे बि कोन न जंहिंसां सलाह कयां। बस हाणे दिमाग़ ते ज़ोर ॾे, का न का राह कढी ॾे। बाबा जी ताज़ी ताज़ी सलाह मुंहिंजे दिमाग़ में आई आहे। ओ चवंदा आहिनि त घणो सच जेको आहे न सो कूड़ खे बि ढके छॾींदो आहे। तव्हां हाणे हिकिड़ी ॻाल्हि हुलाए छॾियो त बाबा मेहरूअ खे सदोरीअ ज़हर ॾेई छॾियो। पोइ इहा ॻाल्हि वञी मुरादीअ जे कननि ताईं पहुचायो। पोइ साईं ॾिस मज़ो इन्हे मुरादीअ जो विझंदी खांभाणीअ में ॻोढ़ो डज़ डज़ डज़। ॾिसो कीअं थी इहा मुल्का मुल्क ख़बर पए। इहो कमु त बानूअ कयो आहे। हेसी ताईं मुरादीअ दॻो ठके ॿुधाए बि छॾियो हूंदो। बाबा इहो पहिरीं त तव्हां ॿिन्ही भाइरनि जे विच में बाहि भड़कंदी पई, पर ख़ुदा न खास्ता जेकॾहिं बाहि भड़की बि पई त तव्हांखे उन बाहि जो चो ई कोन लॻंदो या तव्हांखे मां दुआ करे थो छॾियां। आहियां गुनाहगार, पर कॾहिं कॾहिं कुते जे रूड़ बि अलासी ॿुधंदो आहे। तगिया खान जेकॾहिं मेहरू मरे थी त हुनजो केस ठोके हणंदुसि नादर ते ऐं नादर सॼी उमिरि जेल में चकी वेठो पीहंदो। पोइ ही बंगलो, ही मिल्कियत, ही गाॾियूं, ही ट्रैक्टर ऐं हितां जा सभु माण्हू मुंहिंजी मिल्कियत हूंदा। सॼी रियासत जो हिकिड़ो ई बादशाह हूंदो, उहो हूंदो सालार खान। ऐं सालार खान जो सुपर सलाहकार हूंदो तंगियो ख़ान। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।